अहम ख़बर है कराची का आवाज़ शेयर कंदासीं। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी DIG CTD जी ऑफिस आमद थी है। सूबाई घरू वज़ीर जी सदारत हेठि सेफ सिटी प्रोजेक्ट जे क़दमनि बाबति इजलास थियो आहे। पहिरें फेज़ में सेफ सिटी प्रोजेक्ट जे लाइ NRTC खे ₹1 अरब जो चेक ॾिनो वियो आहे। ज़ियाउल हसन लंजार जो इहो चवणु आहे सेफ सिटी मंसूबे जो पहिरियों मरहलो 12 महीननि में मुकमल कयो वेंदो। सूबाई घरू वज़ीर जो चवणु आहे त मुंहिंजो मक़सदु कराची शहर खे ॾोहनि खां पाक करणु आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी सदारत में इजलास थियो आहे। अवां खे आगाह कंदासीं घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार DIG CTD ऑफिस में अहम इजलास करे क़दमनि जो जाइज़ो वरितो आहे। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। सूबाई घरू वज़ीर जी सदारत हेठि सेफ सिटी प्रोजेक्ट जे क़दमनि बाबति इजलास थियो आहे। पहिरें फेज़ में सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ NRTC खे ₹1 अरब जो चेक ॾिनो वियो आहे। इहो चवणु आहे घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो।